अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। गडाप में ॾोही वारदातुनि खे मुंहुं ॾियण लाइ मलीर पुलिस मुतहरिक थी वई आहे। बिल्कुल नाज़रीन, ज़िले मलीर में पुलिस ॾुआरियुनि खिलाफ़ कार्रवाई लाइ नओं प्लान तैयार करे वरितो आहे। मार्केटुनि, अहम रोडनि ऐं क़ौमी शाहराहनि जी सख़्त निगरानी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ॿेराड़ी जे इलाइक़नि में CCTV कैमराउनि जो ॼार विछाइण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। SSP मलीर इरफान बहादुर ऐं SP मलिक श्रंगार कमांड एंड कंट्रोल रूम जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। अपडेट कयूं पिया। गडाप मां ॾोही वारदातुनि खे मुंहुं ॾियण लाइ मलीर पुलिस मुतहरिक थी वई आहे। ज़िले मलीर में पुलिस ॾुआरियुनि खिलाफ़ कार्रवाई लाइ नओं प्लान तैयार करे वरितो आहे। अपडेट्स मालूम कंदासीं गडाप मां मंज़ूर सोलंगी खां। मंज़ूर, छा तफ़सील आहिनि? जी, ॾोहनि खां पोइ जेको आहे मलीर पुलिस जेकी आहे मुतहरिक थी वई आहे। गुलशन हदीद में कंट्रोल एंड जेको आहे जो हिकिड़ो रूम ठाहियो वियो आहे, जंहिंमें मलीर जे अंदरि 50 खां वधीक जेको आहे CCTV कैमरास जेके नस्ब कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ौमी शेरा आहे, उते बि जेको आहे CCTV कैमरास लॻायूं वयूं आहिनि। गुलशन हदीद जे इलाइक़े, स्टील टाउन समेत जेके ॿेराड़ी जा इलाइक़ा अचनि था, उन्हनि में बि जेको आहे CCTV कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि। उनखां अलावा मां इहो ॿुधाईंदो हलां त मलीर जे जेके मुख़्तलिफ़ थाणा आहिनि, जेके बिन कासिम आहे, स्टील टाउन आहे, शाह लतीफ़ थाणो आहे, मेमण ॻोठ जो जेको थाणो आहे, उनजी जेके पुलिस मोबाइल्स आहिनि, उन्हनि में बि CCTV कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि त जीअं उते थींदड़ ॾोहनि ते जेको आहे ज़ाब्तो अची सघे, जंहिंजो SSP मलीर इरफान बहादुर जेको स्टील टाउन थाणे में जेको आहे कंट्रोल रूम जो इफ़्तिताह कयो आहे। उन हवाले सां जेको SSP इरफान बहादुर चवणु आहे त असां जेको आहे कंट्रोल रूम ज़रिए जेको आहे मुख़्तलिफ़ जेको आहे इलाइक़नि जी निगरानी कंदासीं, जंहिंमें ॾोहनि में जेको आहे ज़ाब्तो अची सघंदो। जी ठीकु आहे मंज़ूर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।